गुजे में सारिन जे अग में लात ऐं नाजायज़ कटौतियुनि ख़िलाफ़ गुजे जे आबादगारनि ऐं हारिन पारां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब गुजे आॾो क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। पीर अब्दुल्ला शाह जिलानी, आलम जोखियो, नूर मोहम्मद शेख, आफ्ताब मेमण, मीर हसन जोखियो, वज़ीर सालार, बशीर मोटियाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में मोटियाणी मार्केट खां निकितल रैली में आबादगारनि पारां सारिन जे अगनि में लात ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली प्रेस क्लब गुजे आॾो पिचण ते क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। आबादगारनि जो चवणु हुयो त ॿिज बाण ऐं खेड़ूं महांगियूं आहिनि, पर फसल लहण शर्त अगनि में लात हाणे नाजायज़ कटौतियूं मड़े आबादगारनि जो माशी इस्तेहसाल कयो पियो वञे। गरीब माण्हुनि जा, मिस्किन माण्हुनि जा ज़ुल्म केॾा वञे, कंहिंखे दान ॾिजे। को आहे दाई साईं मुल्क जो वाली वारिस, को पुछण वारो को आहे, कंहिंखे दान ॾियूं। असांजो हिन ते मथे ख़र्चो लख खां ॾेढ आहे ऐं पैदावार असांजी आहे 70-80 हज़ार। हिन रेट सां ग़रीब माण्हू सख़्तु परेशान त असीं साड़ियूं केॾा करियूं, रोड ते रखी बाहि ॾियूं, ॿिया मिलनि वारा ऐं हुकूमत कमाए, बाक़ी ग़रीब धिकाई थी। त इहो सोचियो वञे वस वारनि सां अपील आहे त पाणी जो रेट सही करे ग़रीबनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। आबादगारनि सिंध हुकूमत जे आला इख्तियारनि खां घुर कई आहे त फौरी नोटिस वठी सारिन जो मुनासिब अघु मुक़रर करे आबादगारनि जो माशी क़त्ल-ए-आम बंदि करायो वञे। शिराज गुल मेमण, कोशिश डिजिटल, गुजो।